नाज़रीन पने आकिल में अगवा थी वियल 12 वरनि जे नीगर जे धाड़ेलनि वटां बाज़ियाबी खां पोइ अब्बासी कलोड़ा इतिहाद ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां ख़ुशी में तक़रीब मुनक़द कई वई। रिपोर्ट कर रहा है अयाज शेख। पनुआकिल में 2 हफ़्ता अगवा थी वियल 12 वरनि जे मासूम नीगर हदियतुल्लाह कलोड़े जी कचे जे इलाइक़े में बाज़ियाबी बैदि अब्बासी कलोड़ा इतिहाद सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि पारां ख़ुशी में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें SSP सखर संघार मल्क पीपल्स पार्टी अॻवान सलीम गनी खान कलवड़, अब्बासी कलोड़ा इतिहाद जे अॻवान मोहम्मद इसहाक अब्बासी, सरदार ज़ादा शफ़क़त खान चाचड़, हाफ़िज़ रफ़ीक अमन सुमरो समेत सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़िन ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन वक़्तु बाज़ियाब थियल नीगर हदियतुल्लाह कलोड़ो संदसि वालिद ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त मां मसीत मोटियो अचां पियो, पोइ 6 ॼणा हुया, तंहिंमहिल पोइ वरी मुंहिंजूं अखियूं ॿधऊं, पोइ वरी 3 ॼणा अलाए काॾे टुटी विया, बाक़ी 3 ॼणा मूंखे खणी हलिया जंग ॾे, यकी अखियूं ॿधल आहिनि मुंहिंजूं। कलाकु ॾेढ पंधु करायो, पोइ मूंखे उते जंग में रखी छॾियो आहे। उते बसि मानी बानी उते ॾींदा, लस्सी जा कंहिं महिल रुखी हूंदी, कंहिं महिल लस्सी जा ॾींदा, मूंखे धमकाईंदा, चवंदा बंदूक रखी, चवंदा जेसि ताईं तुंहिंजो पीउ पैसा न ॾींदो, जे न ॾींदो महीने जे अंदर में त तोखे हिते ई मारे छॾींदासीं। ईअं धमकाईंदा, विढ़ंदा न हुया, चवंदा जे महीने जे अंदर में पैसा न मिलिया त तुंहिंजो घर लाश ईंदो। SSP सखर असांजी तमामु वॾी हमदर्दी कई, असांखे पहिरें ॾींहं खां वठी चए त तव्हां परेशान न थियो, मां जल्द खां जल्द वापसि कराईंदुमि। असांखे यकीन ॾियाराईंदो रहियो, रब जी महिरबानी सां असांखे SSP साहिबु सखर मुक़ाबिलो करे उन ज़ालिमनि खां शुक्र तोड़ाए जी असांखे ॾिनो। पहिरियों असांखे उन्हनि 20 लख जी डिमांड कई हुई, जंहिं महिल हिकु छोकिरो छॾे विया हुया उन्हनि, पोइ असांखां उन का बि डिमांड जो रस्तो बि कटे आहे। SSP साहिबु अचो त पैसा 10 रुपया बि न आहिनि ॾवणा, ऐं असांखे मुफ़्त में छॾाइणो आहे। SSP साहिब में ज़ाती पर्सनल इंट्रस्ट वरितो, शायदि ख़ुर्शीद अहमद शाह जो वॾो ख़ासि किरदारु आहे, हुन बि पुलिस खे ई चयो ऐं क्लियर 100% मां चवां थो त जेको आहे न, हीअ जेका बाज़ियाबी थी आहे पुलिस जे मार्फत थी आहे, पुलिस कई आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो को बि हिकिड़ो रुपयो बि ख़र्च न कयो वियो। हिकिड़ो इहे रूमर्स आहिनि, इहे सभु अजाया आहिनि, ईअं बिल्कुलु तरदीद कयूं था, असां ई तरदीद कयूं था, हिकिड़ो रुपयो बि कंहिं बि न भरियो आहे। माण्हू अॻवा थियण का मामूली ॻाल्हि कोन्हे ऐं मासूम हाफ़िज़ क़ुरान हुयो ऐं उनजी जेको आहे सो जल्दी हीअ जेका बाज़ियाबी थी आहे, इन में वारसनि मूजिबि जेके ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त पुलिस जी कोशिशुनि सां जेको आहे सो हीअ बाज़ियाब थियो आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं पुलिस ते इहो फ़र्ज़ु बि आहे, पुलिस पंहिंजी ड्यूटी जेका आहे से सुठे तरीक़े सां सरअंजाम ॾिनी आहे। असां शहरनि जो हुन खां इहो मुतालबो आहे त हिते पनुआकिल में अमन अमान जे हवाले सां उहे पंहिंजे हिते ऑफिसरनि खे जेको आहे सो स्ट्रिक्टली डायरेक्शन ॾियनि ऐं उनजो जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम सुठे तरीक़े सां हले। असांखे ख़ुशी थी आहे, महसूसु थी आहे, उनजो असां ॿुधाए नथा सघूं। असां SSP सखर साहिब जा, संगार मलिक साहिब जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हीउ पहिरियों मौक़ो आहे त पनुआकिल मां माण्हू खॼण ऐं अॻवा बराए तावन आम हुयो, पर हीउ असांजो जेको नंढड़ो आहे बाइज़त बरी थियो आहे ऐं काई बि रिश्वत या भुंगो न ॾिनो वियो आहे। तक़रीब खे SSP सखर संघार मल्क ख़िताब कंदे चयो त नंढड़ो मासूम ॿार जेको मुंहिंजी तैनाती जे ॿिए ॾींहं ते हितां अॻवा थियो ऐं मां मौक़े ते पहुतुसि, हुनजे वालिदैन सां मिलियुमि, हुनजो वालिद मिलियो, मां 3 ॾींहं ते उते ऑपरेशन शुरू करायो ऐं कैम्प खणी असां उते वेही रहियासीं। मुंहिंजी समूरी टीम APC सां गॾु टारगेटेड माण्हुनि जे घरनि ते रेड्स कया, हमला कया, गिरफ़्तारियूं कयूं ऐं उहा मुसलसिल कोशिशि जारी रही। जो राति असांखे हिकु इंफॉर्मेशन जॾहिं हुननि जे घरनि खे साड़ियो वियो, मिसमार कयो वियो धाड़ेलनि जे कचे में, त नकल मकानी जॾहिं हुननि कई त हुन विच में पुलिस एम्बुश कयो ऐं हिन मासूम नीगरे खे बाज़ियाब करायो आहे। तक़रीब में शहरनि पारां SSP सखर खे अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा ॾिना विया, जॾहिं त बाज़ियाब थियल नीगर ऐं संदसि वालिद खे मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज शेख, आवाज़ TV न्यूज़ पनुआ।